हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू कानू यत्तकून लहुमुल बुशरा फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह ला तब्दील लिकलिमातिल्लाह ज़ालिक हुवल फौज़ुल अज़ीम। सदक़ल्लाहुल मौलानाल अज़ीम बल्लना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल मुतमइनीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अमीन मुस्तफ़ा मा जाइला रहमतल लिल आलमीन। सब्सक्राइब कंदा जावेद भी मोराई चैनल खे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीना हबीबना तबीबना मौलाना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़स समाल मुहम्मदी आता कमालन कामिलन फिल अंबियाल मुहम्मदी लौला काल खिताबुहु उम्मुल किताब किताबुहु खैरुल माब माबुहु सअदल उलाल मुहम्मदी सिद्दीक फी तस्दीक़िही फारूक फी तफरीक़िही सिद्दीक फी तस्दीक़िही फारूक फी तफरीक़िही उस्मान फी तरकीक़िही हैदर फ़ताल मुहम्मदी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीना हबीबना तबीबना मौलाना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। बुलंद आवाज़ सां भी सलाह शीन था। दोस्तों, मूं कुरान करीम जी आयत तव्हांजे अॻियां तिलावत कई आहे। दुनिया जो दस्तूर आहे, ठीकु आहे बाबा, दुनिया जा बादशाह दुनिया जा हाकिम पंहिंजे दोस्तनि जो ऐलान था कनि त फलाणो मुंहिंजी हुकूमत वारो बादशाह मुंहिंजो दोस्त आहे, फलाणो सदर मुंहिंजो दोस्त आहे। जेकॾहिं को माण्हू उन जो नालो वठंदो उन सां मुंहिंजो मुक़ाबिलो आहे। अमेरिका कॾहिं साईं हिंदुस्तान जे दोस्तीअ जो ऐलान थी करे, कॾहिं पाकिस्तान जे दोस्तीअ जो ऐलान थी करे, चीन पाकिस्तान जे दोस्तीअ जो ऐलान थो करे, रूस कॾहिं हिंदुस्तान जे दोस्तीअ जो ऐलान थो करे। दुनिया खे ॿुधाइनि था त फलाणो मुल्क मुंहिंजो दोस्त आहे, ख़बरदार को बि इन जो नालो न वठे, मुंहिंजी ताक़त इन जी ताक़त आहे। कॾहिं ईरान इराक जे दोस्तीअ जो ऐलान थो करे, कॾहिं इराक मिस्र जे दोस्तीअ जो ऐलान थो करे। मौला करीम फरमाए थो त दुनिया जा दोस्त पंहिंजे दोस्तनि जे दोस्तीअ जो ऐलान था कनि। अल्लाह सिंह जल जलालहू अमन वालहू हिन आयत शरीफ़ जे अंदरि पंहिंजे दोस्तनि जो ऐलान थो करे।
अल्लाह से फरमाए सो दुनिया जा हाकिम पंहिंजे हुकूमत जे ज़ोर ते पंहिंजे दोस्तनि जे दोस्तीअ जो ऐलान था कनि। मौला करीम थो फरमाए त मुंहिंजा बि दोस्त आहिनि। अल्लाह से फरमाए सो त मां बि अॼु पंहिंजे दोस्तनि जो ऐलान थो कयां त ही मुंहिंजा दोस्त आहिनि। जेॾो मां रब आहियां, जेॾी मुंहिंजी हुकूमत ऐं कुवत ऐं ताक़त आहे, सा इन्हनि सां शामिल आहे। खबरदार जेको मुंहिंजे दोस्तनि जो नालो वठंदो हो हूंदो ई कोन। मां नथो चवांसीं, क़ुरान करीम शाहिद आहे। सूरह यूनुस औलिया अल्लाह जी तारीफ़ ऐं अंबिया अलैहिस्सलाम जी तारीफ़ या सुन्नत इलाही आहे। अल्लाह साईं पंहिंजे दोस्तनि जो, पंहिंजे प्यारनि जो ज़िक्र कंदो आहे। क़ुरान करीम साईं मौला करीम जो किताब आहे न साईं। ॻाल्हायो निडू बिडू छॾियो, या त भत बि कोन खाधो अथव, लाबारे जा ॾींहं बि कोन, ढकर वेठा खाओ साईं। तव्हां कश्मीर फतह कंदो साईं, भुट्टो साहिब पियो चए त कश्मीर मक़बूज़ ऐं कश्मीर वापसि वठंदासीं, इन ताक़त ते वठंदो। ॻाल्हायो चुप करे त भींग कई थो न साईं। के मोबाइलनि जे बिले, के गुस्ताखनि जे बिले घणो ई धारियो थी वियो आहे। धनार कोन्हे साईं। को केॾांहुं पियो वञे, को केॾांहुं पियो वञे। तूं कॾहिं सुधरंदे साईं, कॾहिं सिखंदे साईं। मुंहिंजे मुस्तफ़ा सां कमु अथई, मुंहिंजे मोहम्मद करीम जो ड्राण हणण वारा, एतिराज़ करण वारा, ख़ुदा जो कसम आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा खां सवाइ न ज़मीन जे मथां चारो अथई, न ज़मीन जे हेठां चारो अथई, न कहार जे कोरट में चारो अथई। तुंहिंजूं निमाज़ूं रोज़ा साईं मुस्तफ़ा जे महिरबानी खां सवाइ कमु न ईंदई। सलाह शरीफ से बुलंद। रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई, शानवाद भी कादिर। मौलाना मलजाना मोहम्मद वाला अली व सवाबी व बारक व सल्लम अलैहि। बाबा ने सुजाग थी अल्लाह से फरमाए सो तो दुनिया में दोस्त पंहिंजे दोस्तनि जे दोस्तीअ जो ऐलान था कनि। पंहिंजी मां बि अॼु पंहिंजे दोस्तनि जो ऐलान थो। अल्लाह से फरमाए थो अला इन औलिया अल्लाही ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खुदा जी दोस्ती खपई न साईं। असांजो साईं कंहिं ते एतिराज़ कोन्हे, संदन मर्ज़ी आहे साईं। खट ऐं हार जो जहान आहे, को हाराए वञे, को खटी वञे, पंहिंजे नसीब खे चए। क़ुरान करीम पेश कयूं था, तुंहिंजी मर्ज़ी आहे साईं। तुंहिंजो भाग आहे, तुंहिंजो बख़्त आहे। पोइ ज़िद करे वेही रहंदे पोइ साईं जेको वॾो हो ज़िद करे वेही रहियो, हुनजे भले कुझु न पियो साईं, न पवंदी। ॿुधी छॾ साईं, हठ ऐं होॾ वारनि खे कुझु हड़ पलाए न पवंदो, न पवंदो, न पवंदो। तराश बि पढ़ंदो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीना हबीबना मौलाना मलजाना मोहम्मद वाला अली व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि। वरी सलाह शरीफ पढ़ो। हाँ सही, मां तव्हांखे अर्ज़ कयो साईं, मां अर्ज़ कंदुसि ख़ुदा ई ख़ुदा जे महबूब जो पैगाम पहुचाईंदुसि, पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। अल्लाह साईं तो फरमा त कुल हक़्क़ु मिर रब्बिकुम वमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर। अल्लाह साईं तो फरमा त महबूब मुस्तफ़ा तूं हक़ जी ॻाल्हि ॿुधाए छॾीन। पोइ जंहिंजी मर्ज़ी आहे तो ईमान आणे, जंहिंजी मर्ज़ी आहे सो इनकार करे वञे। अल्लाह साईं तो फरमा तो न जे ईमान ऐं इनकार जो तूं मुस्तफ़ा ज़िम्मेदार नाही। तूं मुंहिंजे पैगाम खे पहुचा, मां कहार आहियां, मूंसां ज़रूर हिननि जो कमु पवंदो। कुल हक़्क़ु मिर रब्बिकुम
फमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर। अल्लाह से तो फरमाए महबूब तुन को पैगाम पहुंचा दीन, पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे ईमान आणनि या बेईमान थियनि, उहो उन्हनि जो फ़ैसिलो मूं रब करीम जे दरबार में थींदो। अल्लाह से पंहिंजे प्यारनि जो ज़िक्र कयो आहे क़ुरान करीम। क़ुरान से अल्लाह से जो किताब यार ये ठड़का ठुड़का कंदो पोइ त वॼाए छॾियो। सलाह शरीफ पढ़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। क़ुरान करीम ते नाज़ करण वारा चीज़ तो कुरान करीम में औलिया अल्लाह जी तारीफ़ काने, अंबिया अलैहिस्सलाम जी ज़िक्र कोने, मुझे मुस्तफ़ा जो ज़िक्र कोने। कुरान मुझे मुस्तफ़ा ते नाज़िल थियो, तारीफ़ तुंहिंजी कहिड़ो फ़ैसिलो आहे? ओ मुस्लमानों, कुरान करीम अल्लाह जो किताब आहे, अल्लाह जो आहे न किताब सही रब करीम जो आहे, पर सूरतुनि जे मथां नाला रब करीम पंहिंजे प्यारनि जा रखिया आहिनि। लगाए खुदा दे फतवा मोहम्मद करीम से मोहम्मद के नाले सां सूरत आ, सूरत कुरान अल्लाह जो आ, सूरत ते नालो हिननि जी ॻाल्हि हाणे चई असांखे भती तव्हांजो कोन थो खुले, रड़ियूं छाजे कान था करनि। कुरान से रब करीम जो नालो मोहम्मद करीम जो मोहम्मद सूरत आ। इब्राहिम अलैहिस्सलाम जे नाले सां सूरत आ, यूनुस अलैहिस्सलाम जे नाले सां सूरत आ। कलाम रब करीम जो आहे, रब करीम पंहिंजे नबीअनि जा नाला पियो रखे। ख़ुदा ते एतिराज़ नथो करी, असां ते एतिराज़। यूसुफ अल्लाह साईं जे नबीअ जो नालो आहे, यूसुफ सूरत न आहे न साईं। हूद हज़रत हूद अलैहिस्सलाम जो नालो आहे, हूद सूरत आहे। नूह हज़रत अलैहिस्सलाम जो नालो आहे, नूह जे नाले सां। कुरान रब करीम जो नाला नबीअनि जा। हिते शिरक नथो चई, इज़ो गैरुल्लाह जी तारीफ़। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे विलायत। हा साईं, नबीअनि जे नाले सां त सूरतूं आहिनि साईं, पर अल्लाह साईं वलीअनि जे नाले सां बि सूरत रखी आहे। कुरान करीम में से काफ़ सूरत आहे न साईं। असहाब काफ़ जे जो ज़िक्र आहे, नबी आहिनि, वली आहिनि। मरियम जे नाले सां सूरत आहे, बीबी मरियम, छो त नबी मर्द औरत नबी न थींदी आहे। वलीउल्लाह आहे, उन जे नाले सां सूरत आहे। किथे आई साईं? मुहद्दिस आहिनि, मुफ़स्सिर आहिनि। अल्लाह साईं जी मर्ज़ी आहे, कंहिंखे इल्म ॾेई गुमराह करे छॾे साईं। वअदल्लहुल्लाहु अला इल्मिही, अल्लाह साईं तो फरमात मां उन्हनि खे इल्म ॾेई गुमराह कयो आहे। इल्म जी कमी कान ही शैतान वटि साईं। नारी खिलकत जो आसमान जे रहण वारो थियो, मलाइकनि जी उस्तादी पियो थो करे साईं। सलाह शरीफ से पढ़ बुलंद। रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई, शानवाद भी कादरी। बना मौलाना मलजाना मोहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। हाफ़िज़ कुरान करीम रब करीम जो पर अंबिया अलैहिस्सलाम ही वली रब करीम खे एड़ा प्यारा आहिनि, जो रब करीम पंहिंजे कुरान करीम जे सूरतुनि जे मथां पंहिंजे नबीअनि ऐं वलीअनि जा नाला पियो रखे। सुभान अल्लाह। अरे प्यार वारे जो नालो रखबो न, उते एतिराज़ अल्लाह साईं ते कई अथई, कलाम तुंहिंजो शिरक थो माण्हुनि खे सेखारी। पंहिंजे नबीअनि जा नाला तूं पंहिंजो नालो रख। तुंहिंजा 99 नाला आहिनि, कई लख नाला आहिनि भाई न साईं। कहार पंहिंजे सूरत जो नालो रख, जब्बार रख। रब करीम तो फरमा त मूंखे नबी प्यारा आहिनि, मूंखे मुंहिंजा दोस्त प्यारा आहिनि। तोखे पंहिंजे दोस्तनि जो ज़िक्र वणंदो आहे, मूंखे पंहिंजे दोस्तनि जो ज़िक्र वणंदो आहे। मां पंहिंजे क़ुरान करीम ते पंहिंजे प्यारनि जा नाला रखी थो वञा। कुल मूतू बिग़ैज़िकुम इन्नल्लाह अलीमुम बिज़ात सुदूर। अल्लाह साईं तो फरमाए चिड़ई कावड़ में तव्हां भली सड़ी जली वञो। मां पंहिंजे प्यारनि जो ज़िक्र कयां।
तलाश करीम से बुलंद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना हबीबना मौलाना मर्जाना मोहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारक सल्लम अलैहि मा से विलायत जो जिक्र शुरू कयो आहे। अल्लाह से तो फरमाए त दुनिया जो हुकूमत दुनिया जा हाकिम जिन खे मुल्क मां ॾिनो आहे। अल्लाह से ॾिनो आहे न के मुल्क। कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क। ॾिस सही असांजो अक़ीदो हले सुन्नत जमात जो। कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तनज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐसा ही निराली शान आ मुझे महबूब जो से अल्लाह से पंहिंजी तारीफ़ पंहिंजे महबूब जे ज़ुबान ते कराईंदो आहे। तो ही जो एला रब करीम तो कराए मुस्तफा जे ज़ुबान ते कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद। रब करीम से पंहिंजी तारीफ़ पंहिंजे महबूब जे ज़ुबान ते कराईंदो। अल्लाह से तो फरमाए मुझे मुस्तफा ते एतराज़ थींदो आहे जवाब मां ॾींदो आहियां। मुझे ज़ात ते एतराज़ थींदो आहे मुस्तफा जे ज़ुबान तां जवाब ॾियाराईंदो आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह से तो फरमाए त सिफ़त मुजवान शान मुजवा महबूब मुस्तफा तू पंहिंजे ज़ुबान ते ऐलान कर कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ। महबूब तू मुंहिंजी तारीफ़ बयान कर त रब मुंहिंजा ही बादशाही सभु तुंहिंजी आहे। तुतिल मुल्क मन तशाउ। झगड़ो टुटो पियो आहे। हे ॾाढा माण्हू चवंदा आहिनि साईं हो बि मौली हो बि मौली हो बि क़ुरान था पढ़नि हो बि क़ुरान था पढ़नि असीं कंहिंजे पुठियां लॻूं। अब आहे हर शइ में ॿ पहलू आहिनि साईं। सुखबा कुझु सोच साईं दुनिया में हिकिड़ा दुनिया जा धाड़ियल आहिनि। कल्ह राति बि का वेगन फुरी आहे न साईं। ये दुनिया जा धाड़ियल आहिनि। असांजी दुनिया जे सिंध जो रवाज हूंदो आहे चवंदा त चोर जो फुरियल ऐं बाह जो सॾ सुञो न थींदो। सुञो थींदो जेको फुरींदो न। मुस्लमानो दुनिया जो धाड़ो लॻी थो वञे चोरी थी थी वञे उहा मोटी सघे थी पर मुस्लमानो ईमान जा धाड़ियल थी तुंहिंजो ईमान खसनी था। खबरदार जे ईमान खसजी हुई त क़ब्र क़यामत में धिका जलींदे। अल्लाह से तो फरमाता वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून। अल्लाह से तो फरमाता मर जाए न जेकॾहिं कुवत अथई ताक़त अथई इल्म जी फज़ीलत जी हिकमत जी हुकूमत जी माल जी मिल्कियत जी जेकॾहिं तोखे कुवत आहे त मर जाए न पर जेकॾहिं तुंहिंजूं कुवतूं सभु मूं कहार जे ताक़त जेका ख़तम थी वेंदियूं मुंहिंजो इज़राइल जेकॾहिं नथो मोटे त लौ कुंतुम फी बुरूज मुशय्यद कोटनि जे अंदरि हूंदे पर इज़राइल जे चबे खां नथो छुटी सघी। अल्लाह से तो फरमा जॾहिं मौत जो यकीन अथई त वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून। अल्लाह से तो फरमा त मर जान जे पर मरी त ईमान जी चिठी खणी अचनि त रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई शानवाद भी कादिर। जो धाड़ो थी वियो न साईं वो क़ब्र क़यामत में धिका जलींदो साईं। धिका उन जी मुदाफ़त नथी थी सघे उन जो बदिलो नथो थी सघे कुझु न वरंदो साईं। सलाह अचणी बुलंद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना हबीबना मौलाना मर्जाना मोहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारक व सल्लम अलैहि। हा साईं फ़र्क़ु साईं इहो थियो आहे मां तोखे ॿुधाए छॾियां साईं हर शइ खे ॿ पहलू हूंदा आहिनि। निमाज़ जेकॾहिं अल्लाह साईं जे रज़ामत कान पढ़ी त नियमत थी पर जे रिया कान त क़यामत में मुंहं ते लॻंदी। सखावत इल्म फज़ीलत सभु जे रब करीम जे रज़ामत ख़ातिर आहिनि त फ़ाइदो ॾींदई पर उहा फज़ीलत जेके नियमत वारियूं शयूं आहिनि जेकॾहिं रिया कान पढ़ी त मुंहं ते लॻंदी। अल्लाह से तो फरमाता वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला खसारा। अल्लाह से तो फरमाता मां क़ुरान करीम खे रहमत करे मोकिलियो आहे हिदायत करे मोकिलियो आहे पर कंहिंजे कान मोमिननि जे कान।
वला यज़ीदुज़्ज़ालिमीन इल्ला खसारा। अल्लाह से तो फरमा ज़ालिमन के मुझो कुरान फेल हो रही छॾींदो आहे। वो दुनिया में कहासी फर्क ॿुधी छॾ। वो चवनि था अल्लाह साईं वटि सभु कुझु आहे, सभु ताक़त आहे, पर अल्लाह साईं कंहिंखे ॾींदो कोन्हे। झगड़ो आहे न साईं हिन ॻाल्हि जो, बसि ॿी का ॻाल्हि कान्हे। असीं चऊंदासीं नबी अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं सभु कुझु इख्तियार ॾिनो। हा साईं, कुवत ॾिनई, ताक़त ॾिनई, हिकमत ॾिनई, हुकूमत ॾिनई, त साईं सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे। अबा जेकॾहिं पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जो टकर थिए, असांजो वज़ीर आज़म भुट्टो जेकॾहिं का बॉर्डर ते इन चीफ कमांडर टिका खान खे या ॿिए कंहिंखे मोकिले, उनखे मोकिले चए त बाबा तोखे इख्तियार कुझु न अथई, न गोली हलाइजांइ, हा साईं, न जहाज इस्तेमालु कजांइ, न तोब इस्तेमालु कजांइ, वाईं न बंदूक इस्तेमालु कजांइ, इहे इख्तियार तोखे न आहे, वञी जंग कर। ईअं थी सघे थो? फौज हुनखे गद्दार कोठे ॾे, बसि ॻाल्हियूं ॿ आहिनि साईं। अल्लाह साईं सी पंहिंजे महबूब खे मोकिलियो, दुनिया कहिड़ी सूरत में हुई साईं, इहो असांजो तकरीर मौज़ू साईं विलायत वारो रहिजी वेंदो। जिते पहुता बि हा असांखे इलाज करणो आहे साईं, जे करणी आहे ज़रूरत आहे, सलाह शुरू पढ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफ़ीना हबीबना मौलाना मरजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। वो मुसलमानों 570 साल हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पोइ नबी दुनिया जे तख़्ते ते कोन आयो। दुनिया में का पढ़ाई का नहीं जेका अल्लाह के अल्लाह चए। खुदा जे खाने का बेजे अंदर 360 बुत रखियल हा, के सिजन जा पुजारी हा, के चंद्रन जा पुजारी हा, के बाहन जा पुजारी हा, के पाणन जा पुजारी हा। हाणे तो सही मुस्तफ़ा दुनिया के रंग लाए छॾिया साईं। 100 पीढ़िया मुसलमान आहियूं साईं। असांजो मासूम बचड़े खे अख में सूर थो थिए, कन में सूर थो थिए, जे वक़्त में अमड़ लोड़जी सीजे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। जिक्र कर बाबा। रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई, शानवाद भी कादरी। अरे तू असांखे मुशरिक सोची, असांजे कहिड़ो मस्जिदनि में तो बुत ॾिठान, असांजे जाइन में तो बुत ठान, जंहिंजा असांजा सुन्नी पुजारी आहिनि। असांजो मासूम बचड़ो उनखे ॼमण सां अञा नंढड़ो, अख में सूर थो थिए, मथे में सूर थो थिए, अमड़ जी लोली ला इलाहा इल्लल्लाह जी सी अचे तो उनखे निंड अची थी वञे। नारे तकबीर, नारे रिसालत। तौहीद की अमानत सीनों में है हमारे, तौहीद की अमानत सीनों में है हमारे, आसान नहीं मटाना नामो निशान हमारा। अरे असांखे महबूब मुस्तफ़ा तौहीद जो सबब ॾेई छॾियो, असांजे सीने ते वरदान जो सबब सी चिटो पियो अथई। अरे तुंहिंजे चवण सां तोखे केरु थो पुछे तूं केरु आहीं जो असांखे मुशरिक थो चई। अरे कहिड़ो तो शिरक सां बीठो आहे। असांजे बुज़ुर्गनि जूं दरगाहूं ॾिस फलो से लोड़े छॾींदा, जिनजे राति ॾींहं ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इन्हनि जो शान ॿुधो सही से। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाता, अल्लाह से तो फरमाए अना इंद ज़न्न अब्दी बी, अल्लाह से तो फरमाता जहीं भी गुमान सां बानो मूंखे ॻोल्हींदो मां मिली वेंदोसांसि। हदीस आहे मिशकात शरीफ़ जी। मुहद्दिस लिखनि था त जहीं गुमान सां जेकॾहिं तूं कहार सम्झंदे, जब्बार सम्झंदे त तोखे नसीबो थींदी, पर जे करीम सम्झंदे, रहीम सम्झंदे, गुनहगारनि जे मथां महिरबानी कंदड़ सम्झंदे, रब करीम तो फरमा त जूं तूं जही न जहिड़ी नज़र सां जेका उमेद रखे ते मां रब मिली ईंदुसि। वाह न माहू इज़ाज़ करनी, अल्लाह से तो फरमाए जेस ताईं बानो पियो ज़िक्र कंदो आहे तेस ताईं मां रब उन सां गॾु हूंदो आहियां। ला इलाहा इल्लल्लाह वइन ज़करनी फी नफ़सी, अल्लाह नबी अल्लाह से तो फरमाए, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाता, अल्लाह से तो फरमाए जेकॾहिं मूंखे बाने दिलि में यादि कयो त रब तो फरमा त मां बि उनखे दिलि में कुदरत वारे में यादि कंदुसि।
फैन ज़करनी फी मलैन, पर जेकन वॾी जमात जे अंदरि वेही मुंहिंजो ज़िक्र कयईं, मूंखे यादि कयईं, अलाह से तो फरमात मां भली जमात मलाकनि जे में उन जो ज़िक्र कंदुसि। हा साईं, ये बुज़ुर्ग वियो आहीं लोड़े वारनि बुज़ुर्ग तो ही त कहिड़ी सिखी आहे साईं, सच चवंदासीं पंहिंजे चिड़ी साईं, हा तो कहिड़ी तो ही सिखी आहे। अड़े ये मर्द आहिनि जेके झंगनि में वे लोढ़े वारो बुज़ुर्ग, बंगले वारो को सजे थो लोढ़े वारो। अड़े बुज़ुर्ग अल्लाह जा प्यारा बाना आहिनि जिन बरनि खे बाज़ारियूं बनाए छॾियो आहे, तोखे पिन ते टुकड़ो कोन थो मिले, पर उते लख हुनजे दरवाज़े जा सुवाली आहिनि। को चिड़े थो, कोई चिड़े थो, सलाह श्री बुलंद आवाज़ ॿुधी छॾ सही, तोखे मुस्तफ़ा जे ग़ुलामनी चरियनि सां पई आहे। अड़े तूं राति ॾींहं मुंहिंजे महबूबे मुस्तफ़ा ते एतिराज़ थो करीं त अल्लाह साईं ही बि ॾिनो महबूब खे, ही बि न ॾिनई, ही बि ॾिनई, ही बि न ॾिनई। असीं पंहिंजे महबूब जी तारीफ़ था कयूं, क़यामत जे मैदान में इहे असांजा आमाल नामा रब रसूल जे दरबार में पेश थींदा, तुंहिंजी गुस्ताखी पेश थींदी, असांजी ग़ुलामी पेश थींदी। कहते एतिराज़ आहे जंहिंजे मथां कलमो भरियोसीं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अड़े पोइ तो ए बि ॾिठा त कलमो न भरियां, तोखे ज़ोर कयो। अल्लाह साईं खे कहिड़ी परवाह मुंहिंजे मुस्तफ़ा खे तुंहिंजे कलमे, कलमो भरे छॾियो। हा असली जंहिं ॻिटीअ में इहो चई, हा धोती ॿधी पियो हुजां, मयार कनी जेकी वणई सो वाफी हा। सलाह श्री बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मरजाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व बारिक वसल्लम अलैहि। तो पंहिंजी पाण ई ॿोड़ी आहे, तो उन जाइ ते हई आहे जितां तुंहिंजो टुटंदी त टाको ई कोन लॻंदो। मूंसे एतिराज़ थी हा करी हा, मौली साहब ते एतिराज़ करी हा, अड़े दुनिया जे पीर फ़कीर ते एतिराज़ करी हा, तू रब्बुल इज़्ज़त जे महबूब ज़ात किबरिया जे मशूक बाइस ईजाद आलम काइनात जे सदर मुस्तफ़ा जे मथां एतिराज़, तो उन जाइ ते एतिराज़ कयो आहे जितां टुटी वेंदी त अबू जेल जो टाको न लॻो, उमीअ खे टाको न लॻो, लॻो ई न, लॻंदो ई न। दुनिया में सभु कुछ ते सहबो आहे, पर मज़हब ते न सहबो आहे। खुदा जे खाने काबे जे अंदरि 360 बुत रखियल आहिनि, दुनिया में का पर ई कान्हे जेका अल्लाह खे अल्लाह चए। इन वक़्त में सही मुस्तफ़ा जी आमद थी, सोचो सही, वीचार कयो, कुझु सिखो। हाणे सही हिकिड़ी जमात चए थी त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह साईं कुझु कोन ॾिनो। ॿी वरी चाड़ी जमात आहे जेका चए थी त साईं जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़ौज जेका आई सा गद्दार। ॿुधो साईं, ॿुध सोच, फ़ौज गद्दार, मुस्लमानों फ़ौज बि गद्दार हुजे ऐं खज़ानो बि न हुजे, का कुवत ताक़त न हुजे त फतह थींदी? ॻाल्हाए। क़ुरान करीम खां पुछूंदासीं तो पंहिंजे महबूब खे छा लाइ मोकिलियो, पोइ तो पंहिंजे महबूब खे फतह ॾिनी या न? मां नथो फ़ैसिलो कयां, इहो क़ुरान करीम खां फ़ैसिलो था करायूं। रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई, शानवाद भी कादरी। दुनिया में का पर ई कान्हे जेका अल्लाह खे अल्लाह चए। इन वक़्त में सही मुस्तफ़ा जी आमद थी, सोचो सही, वीचार कयो, कुझु सिखो। हाणे सही हिकिड़ी जमात चए थी त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह साईं कुझु कोन ॾिनो। ॿी वरी चाड़ी जमात आहे जेका चए थी त साईं जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़ौज जेका आई सा गद्दार। ॿुधो साईं, ॿुध सोच, फ़ौज गद्दार, मुस्लमानों फ़ौज बि गद्दार हुजे ऐं खज़ानो बि न हुजे, का कुवत ताक़त न हुजे त फतह थींदी? ॻाल्हाए। क़ुरान करीम खां पुछूंदासीं तो पंहिंजे महबूब खे छा लाइ मोकिलियो, पोइ तो पंहिंजे महबूब खे फतह ॾिनी या न? मां नथो फ़ैसिलो कयां, इहो क़ुरान करीम खां फ़ैसिलो था करायूं। जेकॾहिं मुंहिंजे महबूब जी फतह थी चइबो त ॿई इहे कूड़ा आहिनि, पर जेकॾहिं मुंहिंजे फतह जी क़ुरान करीम शायदि ई न ॾिनी त पोइ सही, पोइ ज़ोर आहिनि, पर सही असीं ज़ोर आहिनि। सलात बड़ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मरजाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व बारिक वसल्लम अलैहि। अल्लाह से तो फरमाता हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिहि व कफ़ा बिल्लाहि शहीदा। क़ुरान आहे न सही, हदीस त मौज़ू कान्हे न साईं। मुस्तफ़ा जे शान जी हदीस ईंदी, चवंदा आहिनि ज़ईफ़ आहे, शिरक जी फ़तवा थी, सभु क़ाबिल क़बूल हदीसूं आहिनि।
पर मुझे महबूब जे शान जी हदीस ने एतराज कंदा मां कुरान करीम तो पेश कया हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा वदीनिल हक़्क़ि लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लि वकफ़ा बिल्लाहि शहीदा। अल्लाह से तो फरमाते मूं पंहिंजे रसूल खे मोकिलियो आहे, पंहिंजे रसूल खे। तो जो तुंहिंजी त ॻाल्हि ई कान्हे साईं। अल्लाह से तो फरमां मूं पंहिंजो रसूल पंहिंजो, तोखे त कोटार बि पंहिंजो कोन थो करे, तो ते अलाए नाल छा के छा ते नाल से कुरान करीम खां पुछूं था सही, हे मुवहिद असांजो मथो खाई आहिनि। अॼु कुरान करीम खां पुछूं था रब करीम मिठे मोहम्मद करीम कंहिंजो आहे साईं, मुस्तफ़ा जो या हिननि जो? पुछो न साईं। फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम। अल्लाह से तो फरमात मूंखे कसम आहे रब तुंहिंजे जो, मोहम्मद करीम तुंहिंजे रब जो। अल्लाह से तो फरमात मां त मुस्तफ़ा जो आहियां। वही काल रब्बुक, अल्लाह से तो फरमाए त यादि कर महबूब उन ज़िक्र खे जॾहिं रब तुंहिंजे मलाइकनि सां ॻाल्हायो। रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई, शानवाद भी कादरी। असांजो अल्लाह से तो फरमाता कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सुभान अल्लाह। अल्लाह से फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी दोस्ती चाहे सदम रब करीम असांजो दोस्त बणिजे, असीं रब जा दोस्त बणिजूं। अल्लाह से तो फरमाए त मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी ताबेदारी कयो, कढ लॻी पओ। जेको मुंहिंजे मोहम्मद जो यार आहे सो मूं रब करीम जो अॻई यार आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। किथे आई साईं? गुलामी मुस्तफ़ा खां सवाइ रब त मिलंदो ई कोन, तुंहिंजी तौहीद लाइ तव्हां याद अली समझो न था तुंहिंजे तौहीद खे। सलाह श्री बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफ़ीअना हबीबना मौलाना मरजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। अल्लाह से फरमाता तो हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़्क़ि लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लि व कफ़ा बिल्लाहि शहीदा। अल्लाह से तो फरमा मां पंहिंजे महबूब खे हिदायत ॾेई दीन हक़ जो ॾेई दुनिया में मोकिलियो मांसि, मुस्तफ़ा जे दीन खे सभिनी दीननि जे मथां ग़ालिब कयां। अबा ग़ालिब पोइ साईं ग़ालिब थियो न साईं। हाँ अल्लाह से तो फरमाए तो वमन अस्दक़ु मिनल्लाहि हदीसा। अल्लाह से तो फरमा त कहिड़ा जो को मूंखां ॻाल्हि जे अंदरि वधीक सचो हुजे। ओ मुस्लमानो रब करीम पंहिंजे महबूब खे मोकिलियो। अल्लाह से तो फरमा त हिदायत दीन हक़ जो ॾिनो माज़। अल्लाह से तो फरमा त मूंखे दुनिया में मुस्तफ़ा जे दीन खे ग़ालिब करणो। हितां बॉर्डर ते वञे हिंदुस्तान जे फौज सां त हुनखे सभु इख्तियार वठनि। ईअं साईं, मशीन गनियूं हुजनि, राइफलियूं हुजनि, ट्रैंकूं हुजनि, जहाज हुजनि, लड़ाका जहाज हुजनि, राडरनि जो इंतज़ाम हुजे। अरे मुस्लमानों, दुनिया जे बादशाह खे इहा सुरत आहे त जेकॾहिं मां बॉर्डर ते मोकिलींदुसि, ख़ाली मोकिलींदुसि, हुनखे का कुवत न हूंदी, फौज वफ़ादार न हूंदी, हुनखे राडर न हूंदो, हुनखे हवाई जहाज लड़ाका जहाज न हूंदा, ट्रैंकूं न हूंदियूं, जो फतह कॾहिं कोन कंदो। हू सभु इख्तियार चवंदो त गोली हणु, ट्रैंकूं मार, पर फतह करे ॾे। छा ख़ुदा जी मुस्तफ़ा सां दुश्मनी ही तुंहिंजे चवण जे करे जो अल्लाह से मुस्तफ़ा खे ख़ाली मोकिले काफ़रनि जे मुंहं में ॾेई छॾीसि? ॾिसो ॾिसो न साईं। अरे बेसमझो कुछ सोच कर रब करीम पंहिंजे महबूब खे सभु कुवतूं ताक़तूं ॾेई पढ़ाए सेखारे रब करीम दुनिया जा सभु खज़ाना मुस्तफ़ा खे ॾे मोकिलियईं। लो शेतुल सारत मय जिबाल साहब मुझे मुस्तफ़ा जी हदीस आहे। उम्मुल मोमिन बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी, हदीस मिशकात शरीफ बा फज़ाल सय्यदुल मुरसलीन में उम्मुल मोमिन बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी त मुझे मुस्तफ़ा फरमायो जेकॾहिं मां घुरां त जबल दुनिया जा सोना थी मुस्तफ़ा सां गॾु हलनि। नारे तकबीर, नारे रिसालत। अड़े खोलियो मुंहिंजे मुस्तफ़ा जे मौजज़ात खे। महबूब जे आंगुर सां चंड टुकर पियो थिए, अली मुर्तज़ा जे सजदे कान सिज मोटियो पियो थो अचे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वणनि खे हुकुम कयो पर त वण बिना पेरनि जे पंधु कंदा पिया अचनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पाणीअ जे वटे में आंगुरियूं विझनि त चश्मा वहण लॻनि। जे मां 1400 असहाब मुस्तफ़ा जा वेंदी सिंजी पाणी पीए खलियूं बि भरनि रव बि। सुभान अल्लाह। हा साईं, छा थो सम्झी छा थो पई
मुस्तफा के कुछ नहीं। वअंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमत वअल्लमक मा लम तकुन तालम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। अल्लाह से तो फरमाए जेकर मां पंहिंजे महबूब खे कंहिंजो शागिर्द कयां ते ठुड़कू मुला चवंदा रे जे महबूब जी तारीफ़ था कयो त असांजे मदरसे जो शागिर्द आहे कना चवंदा देव किताब में लिखो बेदर हां से चवंदा तो सही उर्दू सेखारी थो मुस्तफा के असां ॿुधो सही मुस्तफा को दीवार के पीछे का इल्म नहीं किताबड़ा खोलिया थी जो असां ते एतिराज़ थो करे पंहिंजे पुठ में निहारियो अथई पंहिंजे सीने में निहारियो अथई छा वाफी थो छा थो चई हाँ सही मुस्तफा से जमीन में मिलकर मिट्टी होने वाला है ॾिसो रे महबूब हयात नबी। अरे मुसलमानों जो सिक्को हूंदो आहे तंहिंजी हुकूमत हूंदी आहे अब आहे न सही जंहिंजो सिक्को हूंदो आहे तंहिंजी हुकूमत हूंदी आहे। अरे मुंहिंजे महबूब जो सिक्को ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह क़यामत ताईं मुंहिंजे महबूब जो सिक्को आहे हयात नबी आहे मुंहिंजे महबूब जी क़यामत ताईं हुकूमत आहे पर क़यामत में हुकूमत आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हनी जो किताब बाब फज़ा सैयदुल मुरसलीन में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तो फरमाए जॾहिं नाव में थी विया त बिशारत ॾियण वारो मां मुस्तफा हूंदुसि जंहिं वक़्त में कैद कया वेंदा तॾहिं छॾाइण वारो मां मोहम्मद करीम हूंदुसि। हा साईं मूंखे मुस्तफा जो तारीफ़ कंदासीं रातियूं गुज़री वेंदियूं अजब आहे साईं हिननि वीचारनि हेतिरा किताब पढ़िया आहिनि मुंहिंजे महबूब जी तारीफ़ ई कान। अड़े नूरे मुस्तफा ते एतिराज़ आहे मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह संदन मुस्तनद आलिम आहे नशर तीब फी ज़िक्र नबील हबीब में वरदत नारुल खलील। हा साईं बाब नूर लिखियो अथसि मुंहिंजे मुस्तफा जे नूर जो यको बाब लिखियो अथसि वो नूर गुम थी वियो। हाँ साईं मुंहिंजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया खां अॻु में अल्लाह से पैदा कयो त मुस्तफा नूर आदम जे पुठीअ में मुस्तफा नूर। हाँ साईं शीश अलैहिस्सलाम जे पुठीअ में मुस्तफा नूर इब्राहिम अलैहिस्सलाम जे पुठीअ में मुस्तफा नूर इस्माइल अलैहिस्सलाम जे पुठीअ में मुस्तफा नूर पंहिंजे ॾाॾनि जे पुठीअ में मुस्तफा नूर बाबे अब्दुल्लाह जे पेशानी में मुस्तफा नूर अमर जे पेट में मुस्तफा नूर। हाणे से जॾहिं ॿाहिरि निकितो त चोर चोरी करे विया इहे चोर असीं त हाणे बि नूर हाणे बि नूर अॻे बि नूर आहे चोर पंहिंजी चोरी जेके न सुझंदी आहे भई चोर आहियां उहो इतराज़ कंदो न सलाह शरीफ से बुलंद रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई शानवाज भी कादरी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व आलिहि व सहाबी बारक वसल्लम अबा दुनिया जे वक़्त जो बादशाह पंहिंजो इन चीफ कमांडर फौज सां जेकॾहिं दुश्मन जे मुक़ाबले में ईंदो त सभु इख्तियार ॾींदो गोली हण ईअं सही बम हण लड़ाका जहाज इस्तेमाल कर जेकी बणी सो सभु कुझु तोखे इख्तियार आहे फौज खे लड़ाए मार पर फतह ज़रूर करे हा। अरे मुसलमानों दुनिया जे हाकिम खे सम्झी सोच पई त दुश्मन जे मुक़ाबले में मां पंहिंजे लश्कर खे मोकिलिया थो इन चीफ कमांडर खे मोकिलिया थो इन खे फौज बि ईमानदार जा वफ़ादार जा खज़ाना बि जा कुवतूं ताक़तूं इख्तियार बि जा हे चवंदा त इख्तियार न छो त हुनखे ख़बर आहे त जंग तरह फतह थींदी जॾहिं इख्तियार बि हुजे असला भी हुजे वफादार फौज भी हुजे। अड़े मुझे मिठे मोहम्मद करीम खे रब दुनिया में मोकिलियो जॾहिं सॼी दुनिया ऊंदहि थी पई अड़े तोखे केरु थो पुछे तो जहिड़ो बेवकूफ़ दुनिया में न को ॼाओ न को ॼमंदो चए थो मोहम्मद करीम खे अल्लाह से हथे खाली काफ़रनि ॾे मोकिले छॾी वो चरिया अल्लाह से पंहिंजे महबूब खे सभु इख्तियार ॾिनो सभु इख्तियार मुंहिंजे मुस्तफा ते जेके जबल हन से सलात सलाम पिया पढ़नि नबी से तो फरमात मां उहद जबल सां मोहब्बत थो रखां उहद जबल मूंसां मोहब्बत थो रखे। मुस्लिम शरीफ जी हदीस आहे अली मुर्तज़ा तो फरमात मां महबूब मुस्तफा सां मक्के शरीफ खां ॿाहिरि पियो वञा जंहिं जबल ई पहाड़ जॻह लॻा तो मुस्तफा जे मथां सलात सलाम पिया पढ़नि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। 313 साईं जंग बदर जी आहे न साईं पहिरीं इस्लाम जे अंदरि जंग आहे पहिरीं 313 से अस्वाब मुस्तफा जा खोलियो सही हदीस जे किताबनि खे खोलियो जंग बदर खे खोलियो सही दुनिया हैरान थींदी अड़े दुश्मन कबूल थो करे मुस्तफा जे कुवत ऐं ताक़त खे 313 स्वाबनि 313 स्वाबनि खे साईं
टे आहिनि के तलवारूं 13 तलवारूं आहिनि को हिकिड़ो घोड़ो आहे के कचल नेज़ा आहिनि कंहिंखे पग आहे त जुती कान्हे जे जुती आहे त पहिरियाण कोन्हे जे पहिरियाण आहे त चादर कान्हे सॼे दुनिया जा मुशरिक गॾु थी आहिनि हजार से काफरनि जो तमाम तैयार ऐं मुसलह थी विया आहिनि खाधे पीते जा सामान खणी अल्लाह से कुरान करीम जे अंदर तो फरमाए त मूं महबूबे मुस्तफा के 3000 मलाइक मोकिले ना जेके मदद करण मलाइक सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो न तारीफ कई मुस्तफा के कहिड़ी परवाह है हां ओ मुसलमानों जेकर ये मुझे महबूब जी तारीफ न कंदा इंसान कंदा त चंड कंदा तारा कंदा कतियूं कंदियूं आसमान कंदा छो तबारकल्लज़ी नज़्ज़ल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा अल्लाह से तो फरमाए बरकत वारी ज़ात आ मूं रब करीम जी जेको मां मुस्तफा जे मथा कुरान फुरकान से नालो आहे कुरान करीम जो फुरकान से हक़ ऐं ना हक़ जुदा करे छॾींदो आहे हिकनि खे अल्लाह साईं दर में विहारे छॾींदो आहे ॿियनि खे तड़े छॾींदो आहे हिकनि खे मुस्तफा जो आशिक़ बनाईंदो आहे ॿियनि खे गुस्ताख़ बनाए छॾींदो आहे हिकनि खे रहमत वारो करे छॾींदो आहे ॿियनि खे मरदूद करे छॾींदो आहे हा क़ुरान पढ़ियो वेंदो त हक़ ना हक़ ज़ाहिर थी वेंदो हा नज़्ज़ल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा अल्लाह से तो फरमाए मां महबूब मुस्तफा के फुरकान नो इन्हें का 18,000 जहानन के भेजारे आलमीना असी आम नबूवत आ मुझे मुस्तफा जी सलाशी पढ़ो बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि ओ मुसलमानो अल्लाह से तो फरमाता आलमीन जे वास्ते मु नज़ीर करे मोकिलियो आहे अड़े जेको जहीं काले जो जेको प्रिंसिपल हूंदो उस्ताद हूंदो उहो ॾेजारींदो न पंहिंजे शागिर्दनि खे कंजारे जे काले जो जेको प्रिंसिपल हूंदो पंहिंजे कंजेरे जे कालेज वारनि खे ॾेजारींदो हैदराबाद वारनि खे चवंदो जाम शोरे कॉलोनी वारनि हाँ न अल्लाह से तो फरमाता मां 18,000 जहानन कान मुझे पंहिंजे मुस्तफा के नज़ीर करे मोकिलियो आहे मुफ़स्सिर लिखनि था त नबूवत मुस्तफा जी आमा नबियनि जो नबी आहे रसूलनि जो रसूल आहे अड़े मुंहिंजे महबूब खे सौ सिधो अल्लाह सी नबूवत जी रिसालत ॾिनी पर 1.25 लाख नबियनि खे रब करीम मुहम्मद करीम जे सदके नबूवत सुभान अल्लाह सलाह शरीफ पढ़दे बुलंद सलाम मौलाना मुहम्मद व अला रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई शानवाज भी कादरी जाना मोहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि अल्लाह से पंहिंजे महबूब मुस्तफा खे दुनिया में मोकिलियो सभई कुवतूं ताक़तूं ॾियारे मोकिलियईं ॾिनई अता कई हा साईं मुसलमानो मां तव्हांखे अर्ज़ु कयो त साईं ही त सही नई ॻाल्हि था कनि दुनिया जे रवाजी रुगो हिते जहिड़ा रोज़ पिया साहिबा कयो न पोइ हथे ख़ाली जेको न जहिड़े में ईंदो तंहिंजी कहिड़ी हालत थींदी ॻाल्हाए बा अल्लाह से पंहिंजे महबूब खे मोकिलियो दुनिया शिरक खां टुॿी पई आहे हा साईं मुशरिक मजूसी बुतनि जा पूजारी सिजनि जा पूजारी चंडनि जा पूजारी 360 बुत रखियल खाने का बेजंदर हा अड़े मुजीननि खे अर्ज़ु आहे त असीं मोमिन आहियूं असांजे ईमान जी ज़िमेदारी तव्हांजे मथां कान्हे बॉर्डर टुपी वञो हिंदुस्तान जे हिंदुनि खे वञी ईमान सेखारियो मर्द आहियो न साईं असां मुस्लमाननि जे मथां वधो आहे जेकॾहिं कुवत आहे उहा ज़ाल आहे हिकिड़ी जेका मस्ती कयो वेठी आहे काफ़िरानी आहे जेको बंगाल बि असां खां खसे वेही तरे तूं किथे असां मुसलमाननि खे बि मुशरिक जेकॾहिं तोखे हिमत आहे त बॉर्डर टुपी वञ अड़े बांबड़नि जा टिकाणा ठही वञी उनखे मुस्लमान कर उनखे तौहीद जो सबक़ु ॾे जेकॾहिं तो में कुवत ई ताक़त आहे असांजे ईमान जो तूं ज़िमेदार न आहीं साईं असीं सही 100 पीढ़ा मुसलमान आहियूं असांजे सीने जे अंदरि तौहीद जो चिट लॻो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अब ॻाल्हि सम्झ में आई अल्लाह से पंहिंजे महबूब खे एतिरनि काफ़रनि ऐं दुश्मननि जे मुक़ाबले में हथे ख़ाली मोकिलियो हूंदई ॻाल्हाए सम्झ में अची न सही हुनखे छॾियो तव्हां क़ुरान अज़ीज़ मां छा ॼाणो साईं तव्हांजी कहिड़ी ख़बर ग़रीबनि खे
तव्हां उनखे रुगो सम्झायो त दुनिया हूंदई। अड़े तूं मुंहिंजे मुस्तफा जे वास्ते चईसो त नबी अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं हीउ बि न ॾिनो, हीउ बि न ॾिनई, हीउ बि न ॾिनई, इहे सभु तुंहिंजूं ॻाल्हियूं असीं क़बूल था कयूं। पुछो जे वक़्तु नबी अलैहिस्सलाम दुनिया में आयो त दुनिया जी कहिड़ी हालत हुई? दुनिया शिरक ऐं कुफर सां भरपूर लॻी पई हुई। अड़े मुंहिंजे महबूब खे तूं दुनिया जे रगड़े जे वास्ते हिते रुगो मजलिसूं खे सुनी आलिम जो ॿुधी लठियूं ॿाड़ियूं कयो। चोर आहियूं, धाड़ेल आहियूं, हा साईं, हो पुर थी विया बेगन वारियूं, उते का हिमत वञी करे ग़रीबनि खे बचाए लथे। हा, ग़रीब जी मदद करणु सही शरीर लाइ। नबी अलैहिस्सलाम तो फरमाए जेसि ताणी तूं मोमिन जे मदद में आहीं तेसि ताणी रब करीम तुंहिंजे मदद में आहे। हे धाड़ा आहिनि, फुलियूं आहिनि, माण्हुनि खे निमाज़ूं पढ़ाए छॾी, रोज़ा तो रखाराए छॾनि। हा साईं, इख़लाक़ अमल सेखारे थी, बाक़ी जे मोलनि मुलनि जे मथां बीठो आहे। असांजो ज़िमेदार कोन आहीं साईं, तव्हांजे मथां मयार कान्हे। अड़े ग़रीबनि खे तो झगड़ो विझी छॾियो। अड़े ग़रीब बेदीन खे चकुलनि जे अंदरि, अड़े मुस्लमान खे सिनेमाउनि जे अंदरि रमज़ान शरीफ़ में गधनि वांगुरु चरंदा पिया था वतन, तूं उन्हनि जे वास्ते कुझु नथो करी। अड़े मुस्लमान खे निमाज़ नथो सेखारी, रोज़ो नथो सेखारी, ज़कात जो हुकुम नथो उन्हनि खे करी जेको तोखे वारो लॻी वञे, हज जो हुकुम नथो तूं उन्हनि खे सेखारी। अड़े ग़रीबनि में को ग़रीबनि जो बचाव कर, मिसकीननि खे माण्हू लुटींदा था वतन, क़त्ल कंदा था वतन, हुननि जा माल लोड़ा लताड़ींदा था वतन। अड़े तूं उन्हनि खे नेक अमल कोन सेखारियो। तूं हिकिड़े शहर जे अंदरि कुंड में वेही तूं आलिमनि ते वधा, ग़रीबनि मुस्लमाननि ते जेके निमाज़ी नेक सालिह शख़्स साईं, उन्हनि जे मथां शिरक ई कुफर वधा। वाक़ा इंसाफ वारी पार आहे को ॻाल्हाइण वारो साईं? अड़े निकिरी पओ ॿाहिरि में, दीन सेखार माण्हुनि खे, निमाज़ सेखार, क़ुरान पढ़ी ॿुधाए। बेदीन आहिनि, ज़ालिम थी विया आहिनि माण्हू। अड़े ग़रीबनि खे कुहनि सां, मारनि सां, माण्हुनि जो वीचारनि जी निडूं फिटाए छॾियो। उन ज़ालिमनि खे सेखारी नथो, चोरी न कर, हा, उन्हनि खे नथो चई। हे मिसकीन वीचारा नेक जेके आधी राति जो ज़िक्र फ़िक्र कयो, निमाज़ूं पढ़ियो, महबूब ते सलाद वेठा पढ़नि, महबूब जी तरी वेठा ॿुधनि, हिन मथां शिरक ई फतवा किथे आई? दिमाग़ ख़राब थियो अथई छा? सलाह श्री बुलंद आवाज़। रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई, शानवाज भी कादरी। अल्लाह साईं तो फरमा तूं छा मोलनि सां सुवाल कंदे, कहिड़ो एतिराज़ कंदे? हा साईं, सुवाल कंदासीं, छाजो सुवाल कंदे तूं? कंहिं ते मुंहिंजे मथां सुवाल कर, मूं ते एतिराज़ थी सघे थो, मौली धनी बश ते सुवाल करे एतिराज़ थी सघे थो, मास्टर अब्दुल अज़ीज़ ते एतिराज़ कर थी सघे थो, पर जेको रब्बुल इज़्ज़त जो महबूब आहे, ज़ाते किबरिया जो मशूक आहे, जंहिंखे रब ॾियण वारो आहे, मोहम्मद करीम वठण वारो आहे, तूं केरु आहीं जेको साहिनी कयो वेठो आहीं त अल्लाह साईं महबूब खे हीउ न ॾिनो, हीउ न ॾे। उहो जेको रब महबूब खे उहो ॾिनो, जेका उते कमी ही ख़ुदा वटि कमी आहे ई कान का, मुस्तफ़ा खे गंज ॾेई छॾी तुंहिंजे हिसाब जी ताक़त। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। अल्लाह से जो फरमाता वअंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमत वअल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। अल्लाह से जो फरमा मां महबूब मुस्तफा मूं तुंहिंजे मथां क़ुरान मोकिलियो, तोखे हिकमत ॾिनमि, वअल्लमक मा लम तकुन तअलम, जेकी मोहम्मद करीम तूं सिखियल न आहे मूं सभु तोखे सेखारे छॾियो। तो छा जो उन में खणी साहिणियूं रखियूं, हाणे वज़न रखिया थी भई ॾिनई वाल माता में यादि वअल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। अल्लाह से इन सॼी दुनिया खे चएसो कुल मताउ दुनिया कलील, महबूब चईंदे दुनिया जो सारो नक्शो थोरो आहे, पर जॾहिं मुंहिंजे महबूब जो जेवत में अल्लाह से पंहिंजूं महिरबानियूं बयान थो करे, अल्लाह से तो फरमा त कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। अल्लाह से तो फरमा त महबूब मुस्तफा मौजूद तुंहिंजे मथां वॾियूं महिरबानियूं आहिनि, वॾियूं वॾियूं साईं। अबा अणपढ़ियल कोटार थींदो, ॻाल्हाए ॻाल्हाए, या त सम्झ में ॻाल्हि अचे थी न, तोखे तुंहिंजे सम्झण जहिड़ियूं ॻाल्हियूं कोन, छॾे ॾाढा उन में पियल आहिनि। अणपढ़ियल से तबदार थींदो, तपे जो अणपढ़ियल सुपरवाइज़र कंदा, मुख्तियारकार कंदा। अड़े मुस्लमानों अणपढ़ियल जेको आहे तपे जो तबदार नथो थी सघे, नथो थी सघे, तलके जो मुख्तियार नथो थी सघे। अड़े रब करीम पंहिंजे महबूब मुस्तफा खे ॿिन्ही जहान जो सरदार करे। अड़े तूं मिर्ज़ा को छो थो कावड़जी? हा साईं, मिर्ज़ाइन ते छो थो कावड़जी? न साईं, मिर्ज़ बि चयो अथसि हाणे 500 वरे 1400 वरे असीं महबूब जी नबूवत थी, हाणे को असीं वारो कयूं।
अड़े रब करीम पंहिंजे महबूब खे क़यामत ताईं नबी करे मोकिलियो। नबी अलैहिस्सलाम जे मथां नबूवत जी हालत ख़त्म थी वई। साबित थियो रब करीम पंहिंजे महबूब खे उहे खज़ाना ॾेई छॾिया जेके क़यामत ताईं खुटंदा ई न। हाँ भाई ओ मुसलमानों ही तो समझे है हेड़ो को बेवकूफ बियो आ तबदार काना जो महबूब से हिन जहान जो सरदार हुन जहान जो सरदार से। अरे नहीं बैठन तो दीवार के पीछे का इल्म नहीं। हाँ से उन्होंने राजा देव बंद जो बोलियो असा के सिखारियो असा सिखारियो तने उर्दू बोली असा सिखारिया मुस्तफा अल्लाह से तो फरमाता बारन हजारन जहानन जे का नज़ीर करे मोकिलियो आ। अरे नज़ीर हो थींदो आहे जेके जहाननि जूं ॿोलियूं बि ॼाणे दुनिया जे जहान जे माण्हुनि खे बि सुञाणे। वमा रुसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। कुरान आहे न सही मौजू हदीस त कान्हे न। हाँ सलाद पढ़ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मरजाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व बारिक वसल्लम। अल्लाह से तो फरमात मां नज़ीर करे मोकिलियो त अरिड़हनि हज़ारनि जहाननि कान जे रहमत करे मोकिलियो अथमि त अरिड़हनि हज़ारनि जहाननि कान। अरे रहमतुल मस्तर रहमत जे माना सां आहे जे हुदन लिल मुत्तकीन हादीअ जे माना सां आहे। अल्लाह से तो फरमाए त मां महबूब खे रहम कंदड़ करे मोकिलियो अरिड़हनि हज़ारनि जहाननि जे कान। अब रहम उहो कंदो जेको सभिनि खां अॻु में हुजे वॾो हुजे। ईअं साईं रहम उहो कंदो जंहिंखे ॼाण ख़बर पए फलाणे सां ज़ुल्म थियो आहे। रहम उहो कंदो जंहिंखे कुवत ऐं ताक़त हुजे। हा साईं रहम उहो कंदो जंहिंखे इल्मु हुजे। अरे अल्लाह साईं इन क़ुरान करीम जे आयत जे अंदरि तुंहिंजे सभिनी जवाबनि जो फ़ैसिलो करे छॾियो अथसि। सभु एतिराज़ ख़त्म। अल्लाह से तो फरमाए अल्लाह हज़ारन जहान का रहमत मलाइक जहानन में उन्हनि का रहमत आदम अलैहिस्सलाम जहानन में उन्हनि का रहमत शीश अलैहिस्सलाम जहानन में उन्हनि का रहमत इब्राहिम अलैहिस्सलाम जहानन में उन्हें का रहमत सवा लख नबियन का रहमत सारी कायनात जे निज़ाम जे वास्ते मोहम्मद करीम जो वजूद रहमत आ। साबित थियो त महबूब अॻे हो। साबित थियो त महबूब खे सभु कुवत ई ताक़त अल्लाह से अता करे छॾी आहे। न त राह मुक्ति नथो सघे। रिकॉर्डिंग बाय जावेद भी मोराई शानवाज भी कादरी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मरजाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व बारिक वसल्लम अलैहि। अब हिकिड़ो नथो वजे सरासरी पढ़ो हिकिड़े त ठीकु कयो हिन में आवाज़ कोन्हे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मरजाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व बारिक वसल्लम अलैहि। मुसलमानों कुछ सोचो सॼी या दुनिया उदय लॻी पई महबूब खे से अल्लाह से मोकिलियो। 23 सालनि जे अंदरि से हज़रत नूह अलैहिस्सलाम तबलीग दीन जी कई 950 वरिय। घणा साईं 950 वरिय क़ौम न सुधरी। अल्लाह से गर्ज कई रब ला तज़र अलल अर्द मिनल काफिरीन दयारा। मुंहिंजा मौला हिननि जो बचो ई न छॾे काफ़िर न सुधरंदा। ओ मुसलमानों नबी अलैहिस्सलाम 23 साल तबलीग दीन जी कई। हजतुल विदा है नबी अलैहिस्सलाम डाची जे मथां बीठा सवार आहिनि ऐं हजतुल विदा में ख़ुतबो अरफा जे मैदान में आमिनामी पढ़नि पिया था। क़ुरान करीम जी आयत थी नाज़िल थिए अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। अल्लाह से तो फरमा महबूब मूं तुंहिंजे दीन खे कामिल करे छॾियो। कामिल साईं मुबारक 23 सालनि में मुबारक। अबा केरु कूड़ा थिया हाणे। अड़े जेकॾहिं नबी अलैहिस्सलाम फ़ैसिलो करे छॾ फतह साईं तॾहिं थींदी जॾहिं साईं बिना लश्कर खज़ाने जे थियण सुल्तान मुश्किल आहे। ईअं साईं लश्कर बि हुजे खज़ानो बि हुजे। बंगाल में फौज वफ़ादार न थी हारायोसीं न साईं। ओ मुसलमानों पर जेकर 63वीं जंग लॻी अयूब जो ज़मानो फौज वफ़ादार हुई। अज़ीज़ भटिय सिरनो कई आशिका जेके शहीद थी विया पाकिस्तान जे मथां। अड़े फौज वफ़ादार हुई त पाकिस्तान फतह थी वियो न साईं। अरे मुसलमानों साबित थियो त फौज बि वफ़ादार हुई नबी अलैहिस्सलाम खे। अल्लाह साईं सभु इख्तियार बि ॾिना हा। अल्लाह साईं सनद पियो थो पंहिंजे महबूब खे ॾे अल-यौमा अकमलतु लकुम दीनकुम। महबूब मुस्तफा मां तुंहिंजे दीन मोहम्मद करीम जेके मूं कामिल करे छॾियो।
सलाह श्री बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि। अब हाणे केरु कूड़ा दिया ॻाल्हायोसीं फतह न थिए हां त पोइ हुनजो चवणु सही हो त फौज बि अब आईं साईं ऐं कुवत जी ताक़त बि ॾिनल न पर मुंहिंजो महबूब आयो दुनिया सॼी अंधकार हुई मुंहिंजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम 23 सालनि जे अंदरि अल्लाह साईं मुबारक ॾिनी महबूब मुस्तफा मूं तुंहिंजे दीन खे ग़ालिब ऐं कामिल करे छॾियो साबित थियो इहे ॿई कूड़ा आहिनि। अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे इख्तियार बि ॾिनो फौज बि वफ़ादार ॾिनी अबू बकर सिद्दीक़ जहिड़ो वफ़ादार कोन्हे फारूक आज़म जहिड़ो वफ़ादार कोन्हे उस्मान गनी जहिड़ो वफ़ादार कोन्हे अली मुर्तज़ा जहिड़ो वफ़ादार कोन्हे। वही कूड़ा आहिनि ए वही कूड़ा थी विया कूड़ा सलाह श्री बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद जावेद भी मोराई शानवाज भी कादरी सल्लम अलैहि आज़िम कुरान करीम जी आयत पढ़ी हे वीचारा चवंदा आहिनि अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे कुझु न ॾिनो आहे अल्लाह साईं बादशाह आहे सभु कुझु ताक़त रब करीम जी आहे पर अल्लाह साईं कंहिंखे ॾींदो न जे ॾींदो आहे वरी असांजे चवण सां वरी असांखे ॾींदो आहे ॿियनि खे कोन ॾींदो आहे अड़े फलाणे खे चीज पोइ असांखे छो न मिली अड़े वज़ीर आज़म भुट्टो बणिजी पियो तूं कोन आहीं भाई के वज़ीर आला आहिनि अड़े तूं दुनिया जे हाकिमनि जे मथां एतिराज़ थो करी तो घणेई कोशिशूं कयूं पर किरी पिए पोइ अल्लाह साईं जी मर्ज़ी आहे जंहिंखे ॾिए उते एतिराज़ कनि कोन था पर एतिराज़ मुस्तफ़ा ते हाणे थी फ़र्क़ु इहो आहे ये चरा चवनि था त अल्लाह साईं खे सभु कुझु ताक़त आहे पर कंहिंखे ॾींदो कोन्हे अल्लाह साईं असांजो साईं अक़ीदो आहे त अल्लाह साईं खे सभु कुझु ताक़त आहे जंहिंखे जेतिरो नवाज़े संदसि मर्ज़ी आहे बसि फ़र्क़ु इहो आहे क़ुरान करीम जी आयत सलाद पढ़ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि। अल्लाह सिधो फरमाता कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ वो तू मुझो बयान कर मुझी तारीफ़ कर ज़बान तुंहिंजी हुजे ऐं तारीफ़ मूं रब करीम जी हुजे इहा ॻाल्हि वणंदी आहे रब करीम मालिकल मुल्क रब मुंहिंजा तूं सॼे मुल्क जो तूं बादशाह आहीं मालिक आहीं तो दिल मुल्क मन तशाउ ओ मुंहिंजा मौला तुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे जेतिरे वक़्तु कान तूं पंहिंजी बादशाही ॾी जेतिरे वक़्तु कान इहो बि सही क़ुरान करीम खां पुछूं था हाणे मथां एतिराज़ कनि एतिराज़ वारे खे एतिराज़ एतिराज़ पियो कंदो ऐं दुनिया में सही कई एतिराज़ वारा माण्हू पैदा थिया आहिनि चवंदा हे आसमान आहे कोन्हे खला आहे बसि पोइ असां हुनखे फावर ॾिनो के पिया चवंदासीं चंड ते पहुची विया आहियूं के पिया चवंदासीं सिज ते पहुची विया पोइ असां हुनखे छा था कयूं हिकिड़ो माण्हू उथी ॿाहिरि मैदान थी रस्ते में अचे त राति न आहे ॾींहुं आहे त फावर ॾींदासीं एतिराज़ वारो एतिराज़ ई पियो कंदो उहो एतिराज़नि जे हवाले रहंदो सलाद पढ़ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि। अल्लाह से फरमाए थो महबूब तूं मुंहिंजी तारीफ़ कर रब मुंहिंजा तूं सॼे मुल्क जो मालिक तूं आहीं मालिकल मुल्क तो तिल मुल्क मन तशाउ क़ुरान से तुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे जेतिरी बादशाही ॾी हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम नबी भी आ बादशाह भी आ आदि मदा खणी ॿियनि जूं बादशाहियूं बयान कयूं त एतिराज़ कंदा क़ुरान करीम जंहिंजी बादशाही बयान करे उहो था ज़िक्र कयूं सलाद पढ़ त मार अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना हबीबना मौलाना मलजाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि। हज़रत सुलेमान अल्लाह से ॿियनि खे बादशाहियूं ॾिनियूं माण्हुनि जे मथां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह से माण्हुनि जी त बादशाही ॾिनी पर जिन्ननि जे मथां बादशाह देवनि जे मथां बादशाह दरंदनि परंदरनि जानवरनि जे मथां बादशाह इन्हनि सभिनि जूं ॿोलियूं बि ॼाणंदो अड़े मुस्लमानो जेकॾहिं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी कुवत आहे पोइ जेको सभिनी नबीअनि जो सरदार आहे सैयदुल अंबिया वल मुरसलीन उन जी ताक़त ॻाल्हाए सुलेमान अलैहिस्सलाम जी ताक़त क़बूल थो करी हज़रत सुलेमान अल्लमना मंतक़ तेरे अल्लाह सही तो फरमाए त मां हज़रत आदम हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे पखियुनि जूं ॿोलियूं बि ॼाणाराए पखियुनि सुलेमान अलैहिस्सलाम थी तख़्त ते वेठो हे दुनिया जा हे ॾिसो था न